हालानी पीपीएम ने सैयद इब्रार अली शाह आज हालानी सरकारी अस्पताल जो ओचितो दौरो कयो। असां सां लाइन ते मौजूद है अजब लाशारी। जी अजब लाशारी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, हालानी पीपीएम ने सैयद इब्रार अली शाह आज हालानी सरकारी अस्पताल जो ओचितो दौरो कयो। उन मौके ते मरीज़नि, डॉक्टरनि ऐं ॿिए अमले खां हाल अहवाल पुछा। उन मौके ते मरीज़नि ऐं डॉक्टरनि ऐं अमली दवाउनि जी शदीद खोट, डॉक्टरनि जी खोट ऐं हेॾी वॾी अस्पताल में लेडी डॉक्टरनी न हुअण जूं शिकायतूं पिणु कयूं। उन खां अलावा सरकारी अस्पताल में अल्ट्रासाउंड न हुअण जूं पिणु शिकायतूं कयूं। जॾहिं त उन मौके ते MNA सैयद इब्रार अली शाह DHO नौशरो फिरोज़ सां पिणु ॻाल्हायो ऐं हालानी अस्पताल में डॉक्टरनि जी खोट ख़तमु करण जो चयो। हिकु डॉक्टर जेको हालानी खां ॿी हंधि डेप्यूटेशन ते वियल आहे, उन जी डेप्यूटेशन कैंसिल करे हालानी रखियो वञे। जॾहिं त विज़िट दौरान हालानी जे MS डॉक्टर मोहम्मद वारिस कुबर के मास्क फासिल न हुयो, जंहिं ते PPM ने सैयद इब्रार अली शाह खेसि मास्क पाइण जूं हिदायतूं ॾिनियूं। उन मौके ते PPM ने सैयद इब्रार अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना हिकु ख़तरनाक बीमारी आहे, जंहिंखां एहतियात कयो, मास्क पायो, समाजी विथी रखो, घणी रश खां पासो कयो, हथ ॾींहं में काफ़ी दफ़ा धो। जॾहिं त विज़िट दौरान सिंध सहाफ़ी संगत जे मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो, ज़फ़र अवान, मुरीद सोलंकी कोरोना खां बचाव वारियूं सुइयूं पिणु हणायूं। जी वॾी महिरबानी अजब लाशारी, तफ़सील खां आगाह करण जे लाइ। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं। ॾिसंदा रहो सुराण सिंध न्यूज़।